हिन वीडियो जे अंदरि पाण सिखंदासीं त जेकॾहिं पाण खे ॿई इक्वेशन्स मिलियल हुजनि ऐं उन्हनि में ॿ बदिलजंदड़ हुजनि त पोइ उन्हनि जा वैल्यूज़ या उन्हनि जूं रक़मूं कीअं मालूम कजनि। सो हिते जेके पाण खे ॿ मसावातूं मिलियल आहिनि उन मां पहिरीं मसावात आहे -3x - 4y बराबरि आहे -2 जे, ऐं ॿी मसावात आहे y बराबरि आहे 2x - 5 जे या 2x - 5 जे। सो अचो त हिनखे हल था कयूं। पंहिंजी पहिरीं मसावात आहे -3x - 4y बराबरि -2, ऐं पंहिंजी ॿी मसावात आहे y बराबरि 2x - 5। जेकॾहिं पाण मसावात नंबर 2 खे ॾिसूं त उते y जी रक़म मिलियल आहे। y जी रक़म जेकी मिलियल आहे उहा आहे 2x - 5। छो न पाण इहा 2x - 5 जेका y जी रक़म आहे उहा मथीं मसावात या पहिरीं मसावात में 4 खां बाद में जेको y आहे हिते रखूं ऐं पोइ पाण मालूम कयूं त x जो वैल्यू छा थींदो। सो अचो त हल करण जी कोशिशि था कयूं। सो पंहिंजी पहिरीं इक्वेशन थी वेंदी -3x - 4। हाणे पाण y न रखंदासीं, y जी रक़म रखंदासीं ब्रैकेट जे अंदरि, छाकाणि त 4y सां ज़रब में आहे। सो ब्रैकेट जे अंदरि छा थींदो 2x - 5, 2x - 5, ऐं इहो सॼो बराबरि छा जे थी वेंदो, बराबरि थींदो -2 जे। सो हाणे पाण हिनखे हल कंदासीं त पाण खे x जो वैल्यू मिली वेंदो। अचो त हींअर हिन मसावात खे हल कयूं। सो -3x - 4, हाणे माइनस पाण खे यादि करिणो आहे छाकाणि त जेको पंहिंजो 4 आहे उहो माइनस में आहे ऐं इहो पाण खे ॿिन्हिनि टर्म्स सां या ॿिन्हिनि रक़मुनि सां ज़रब करिणो आहे। सो जेकॾहिं -4 पाण ज़रब कयूं 2x सां त इहो थी वेंदो -8x, ऐं माइनस इंटू माइनस थी वेंदो प्लस, ऐं 4 × 5 = 20, ऐं बराबरि होॾे -2 जे। सो हिनखे जेकॾहिं पाण अॻिते हल कयूं त जेके x वारियूं रक़मूं आहिनि उहे पाण गॾु जोड़ कंदासीं या कट कंदासीं। सो हिते -3x ऐं -8x यानी -11x प्लस में 20, ऐं इहो बराबरि थी वेंदो -2 जे। इन खां बाद में जेकॾहिं पाण खॿी साइड ॾिसूं त 20 बि मौजूदु आहे ऐं x बि मौजूदु आहे। सो 20 खे ॿिन्हिनि साइडुनि खां कट कंदासीं। सो जॾहिं ॿिन्हिनि साइडुनि खां कट कंदासीं त पाण खे हिकिड़ी साइड में x मिली वेंदो। हिते सिर्फ़ु हिन साइड बचंदो 11x, 11x छा जो माइनस जो, इहो यादि करिणो आहे। ऐं इहो बराबरि थी वेंदो होॾे 2 माइनस जा ऐं 20 माइनस जा, यानी -22 बचंदा। हींअर जेकॾहिं पाण मसावात जे ॿिन्ही पासनि खे -11 सां वंड कयूं त इहो बराबरि छा जो थी वेंदो, नेगेटिव अपॉन नेगेटिव त प्लस थी वेंदो। सो 11 11 वंड थी वेंदो, हिते बचंदो x, ऐं नेगेटिव अपॉन नेगेटिव हेॾे बि प्लस थी वेंदो, 11 जो खोड़ो 22 ते थींदो 2 दफ़ा। सो x बराबरि 2। हाणे जेकॾहिं पाण इहो x जो वैल्यू या x जी रक़म जेका पाण हल कई आहे इहा कंहिं बि इक्वेशन में पुट कयूं या रखूं त पाण खे y जो वैल्यू मिली वेंदो। सो जेकॾहिं पाण मसावात नंबर 2 में x जो वैल्यू पुट कयूं ऐं ॾिसूं त y जो वैल्यू छा थो अचे। सो इहो छा थींदो, y बराबरि 2, x जो वैल्यू छा आहे 2। सो हिते ब्रैकेट में पाण छा रखंदासीं, x जो वैल्यू 2। सो पाण रखंदासीं 2 ब्रैकेट में 2 - 5 -5। सो जेकॾहिं पाण हिनखे अॻिते हल कयूं त 2 जो खोड़ो 2 ते 4, यानी 2 × 4 - 5। सो 4 मां जेकॾहिं 5 वञनि त हिन जो बचंदो -1 या -1। सो y जो वैल्यू छा आयो, -1। अचो त हींअर x ऐं y जूं रक़मूं मसावात नंबर 1 में रखूं। सो जेकॾहिं पाण ॾिसूं त पहिरीं रक़म 2 × 6 थी वेंदी माइनस जी, ऐं पोइ प्लस माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो ॿियों टर्म। सो ही प्लस जो थी वियो, बाक़ी त 1 चौंक चौंक थी वेंदो साॻियो। सो माइनस जा 6 ऐं प्लस जा 4 जेकॾहिं असां ॾिसूं त माइनस जा 2 बचंदा, जेको मसावात जी ॿी साइड आहे या ॿियो पासो जेको आहे। सो हिन जो बराबरि थी वेंदो। इन जो मतिलबु त पाण x ऐं y जो वैल्यू सही कढियो आहे। सो जेकॾहिं पाण x जो वैल्यू रखूं 2 ऐं y जो वैल्यू रखूं -1 ऐं पाण चेक कयूं त पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। सो जॾहिं बि हाणे तव्हांखे इन क़िस्म जा सवाल ईंदा त तव्हां इन तरीक़े सां हल कंदव।